बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में जारी ऐं सारी आहे। असांजो किसो पियो हले गुलनाज़ बहरिया ऐं उनजे पुट जो। पहिरियों हिसो तव्हांखे असां कल्ह ॿुधायोसीं। अॼु उनजो बक़ाया किसो तव्हांजी नज़र, इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। दोस्तो, असां कल्ह के किसे में तव्हांखे ॿुधायोसीं त गुलनाज़ जेका हुई उहा हुई बहरी बादशाह जी धीअ। पोइ पंहिंजे मुड़ुस खे बि ॿुधाईं ऐं हाणे उहो जादू बि ॼाणंदी हुई। हिन जादूअ ज़रिए पंहिंजा माइट घुराया। बादशाह खे चयईं पंहिंजे मुड़ुस खे त तूं फ़िलहालु लिकी वे, त जीअं हू तोखे न ॾिसनि, तूं लिकी हिननि खे ॾिस, बाक़ी जीअं हू तोखे न ॾिसनि। बादशाह उतां लिकी ॾिसे पियो त जीअं ज़मीन ते माण्हू हलंदो आहे, ईअं हिन जे पहिण सां समुंड में हलचल पैदा थी। ॾिठईं पहिरियों हिन जो भाउ निकितो, उन खां पोइ हिन जी माउ निकिती, उन खां पोइ 5 हिन जूं भेनरूं निकितियूं। उहे बि सभु हिन जी मुहांडरी हुयूं। बादशाह ॾिठो, उहे हलंदा हलंदा अची बादशाह जो महल हुयो समुंड जे किनारे सां, अची महल वटि पहुता। गुलनाज़ जीअं हुननि खे ॾिठो, गुलनाज़ उथी हुननि सां मिली। उन्हनि बि गुलनाज़ खे ॾिठो। पहिरियों त हिक ॿिए सां मिलियूं। 4 साल हिक ॿिए खां परे जो हुया त ख़ुशीअ मां ॿई रोअण लॻा। गुलनाज़ बि रोअण लॻी त हुनजा माइट बि रोअण लॻा। हिन खां पुछनि, तूं 4 साल असांखां परे, असांखे त इहा बि ख़बर न पई पए त तूं जहिड़ी आहे, अलाए किथे आहे। ईअं सम्झ असांजो पेट भरे अॼु ॾींहं ताईं तुंहिंजे वञण खां पोइ असां न खाधो आहे। ॾींहं राति सिर्फ़ु तुंहिंजी तमन्ना ई। हिक ॿिए खां हाल अहिवाल पुछनि। पोइ हिन ॿुधाइनि गुलनाज़ त मां पंहिंजे भाउ सां, जेको बादशाह खे ॿुधाईं त मां पंहिंजे भाउ सां कावड़ी हुअसि, चयईं त मां घर छॾे ऐं ईअं निकितसि, हिकिड़े जज़ीरे ते अची पहुतसि। उते हिकिड़ो मूंखे माण्हू मिलियो, उहो मूंखे पंहिंजे घर वठी वियो। पोइ उन हिकिड़े ताजर जे हथु मूंखे खपायो। उहो ताजर मूंखे घुमाईंदो घुमाईंदो कॾहिं किथे हिन शहर में वठी आयो। पोइ 10,000 दीनार में हितां जो जेको बादशाह हुआ, उन जे बादशाह जे हथु मूंखे हिन खपायो। बादशाह मुंहिंजी तमामु घणी इज़त कई, एहतराम कई। बादशाह मुंहिंजे करे जेके ॿियूं बानियूं हुअसि, औरतूं घर वारियूं हुअसि, बादशाह उन्हनि सभिनी खे नज़रअंदाज़ करे छॾियो। बादशाह पंहिंजो हर वक़्तु मूंखे पियो ॾिए। एतिरे क़दुरु जो बादशाह पंहिंजे हुकूमत जा मामला बि ॼण छॾे ऐं मुंहिंजो थी वियो। बादशाह तमामु घणो मुंहिंजो ख़्यालु थो करे। ऐं बादशाह मां मूंखे, छो जो बादशाह औलाद जो सिकायल हो, बादशाह मां मूंखे उमेदवारी थी आहे। हिन छोकिरी जूं ॻाल्हियूं ॿुधी हिन जे भाउ चयसि त शुकुर आहे ख़ुदा जो पहिरियों त उन असांखे तोसां मिलाए। पर असां था चऊं त जेकर तूं असां सां गॾु पंहिंजे मुल्क, पंहिंजा मिट माइट ॿिया जेके आहिनि उन्हनि सां भली मिल। बादशाह ॿुधे पियो वेठो। बादशाह जो ॿुधो त बादशाह खे थियो त भेणा हिन खे वठी वेंदा, हीअ पाण बि न वञे हली। भाउ जो न चवणु करे बादशाह परेशान थी वियो। पर उते ई गुलनाज़ जो बादशाह ॿुधो त गुलनाज़ भाउ खे चयो त भाउ, मूंखे हिन जंहिं माण्हू हिते ख़रीद कयो आहे, उहो तोखे मां ॿुधायो त हिन शहर जो बादशाह आहे। वॾो अकुल वारो आहे, वॾो सखी आहे ऐं हद दर्जे जो शरीफ़ आहे। हुन मूंखे वॾी इज़त ऐं एहतराम सां रखियो आहे। पर हुनखे औलाद न आहे ऐं अहिड़ो को अहसान न आहे, अहिड़ी का नेकी न आहे, भलाई न आहे जेका हुन मूंसां न कई हुजे। ऐं जॾहिं खां मां हिन वटि आई आहियां त मां अॼु ॾींहं ताईं हिन में का अहिड़ी ख़राबु ॻाल्हि बि न ॾिठी अथमि, न वरी मां ॿुधी आहे।
ऐं न हिन जे कॾहिं अहिड़ो गुफ़्तो ॻाल्हायो अथई जंहिंसां मुंहिंजी दिलि ॾुखोई हुजे। उहो हमेशह मूंसां इख़लाक़ सां नरमीअ सां हलंदो आहे ऐं हर कमु मुंहिंजे मशवरे सां कंदो आहे। सो मां ॾाढो सुकून सां हिते ज़िंदगी पई थी गुज़ारियां। ऐं मां थी चवां त जेकॾहिं मुंहिंजो पीउ जहिड़ो हुजे हा न त उहो बि मूंखे उहो बादशाह हो, उहो बि मुंहिंजा एॾा लाॾ कोॾ न खणी हा जेॾो हिन मूंखे खयो आहे। मूंखे मां शुकुरु थी कयां अलाह साईंअ जो त हुन मूंखे समुंड जे बादशाह जी धीउ बणायो ऐं मुंहिंजो मुड़ुसु जेको आहे उनखे ख़ुशकीअ जो सभ खां वॾो बादशाह बणायो। सो मां हिते ख़ुशि आहियां, मां तव्हां सां न हलंदुसि। ऐं मां हर वक़्तु दुआ थी घुरां त बादशाह खे जो औलाद न आहे त अलाह साईं मूंखे पुटु ॾे त जीअं उहो हिन जो वारसु थिए। बादशाह जी बि तमन्ना इहा आहे। हुननि चयसि त ठीकु आहे, तोखे ख़बर आहे त असां केतिरो तोखे चाहियूं था, केॾो तुंहिंजे गैर असां खां गुम थी हीअं त असां केॾो परेशान हुयासीं। सो हाणे जेकॾहिं तूं हिते राज़ी आहे, पंहिंजो इज़त बि मिलई थी, एतिराम बि तुंहिंजो आहे, आराम सुकून सां बाहीं त पोइ असां तोखे तंग नथा कयूं, ज़ोर बार नथा कयूं। बाक़ी जेकॾहिं का बि दिलि में हुजे, का तकलीफ़ हुजे त असां सां पंहिंजे मुल्क हल। बाक़ी जेकॾहिं तूं हिते रज़ा ख़ुशीअ सां आहीं त असां तोखे तंग नथा कयूं। असांजी इहा ई आहे दुआ, असांजी इहा ई ख़्वाहिश आहे त तूं जिथे हुजे ख़ुशि हुजे। गुलनाज़ चवनि त मां खे बसि तव्हां दुआ कयो, मां हिते ख़ुशि आहियां। बादशाह जो ॿुधो, बादशाह ॿुधे पियो, बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो। ईअं सम्झो बादशाह जे दिलि में अञा ॼण हिन जे लाइ क़दुरु थियो, चाहे हा त पंहिंजे माइटनि सां वञी पई सघे। ऐं हाणे बादशाह खे ख़बर पई त बणाए बादशाह जी धीउ आहे, चाहे हा त वञी पई सघे। उन खां पोइ गुलनाज़ ॿारनि खे हुकुम कयो त दस्तरख़्वान विछाइजी वियो। दस्तरख़्वान विछायो, साईं क़िस्म क़िस्म जा खाधा अची विया। गुलनाज़ पाण हथनि सां हुननि खे कढी पई ॾे। खाधा बि हुजनि, मिठाइयूं हुजनि, फल फ्रूट हुजे। गुलनाज़ पाण बि हिननि सां गॾु वेही ऐं खाइण लॻी। ईअं खाईंदे गुलनाज़ जी माउ चयसि त तुंहिंजो मुड़ुसु किथे आहे? हिन महिल ताईं असां सां न मिलियो आहे। ऐं चईं थी त आहे बि बादशाह, अलाए हुनजी तबियत कीअं आहे, असांखे त माना हुनखे ख़बर ई कान्हे। असां बग़ैर उनजी इजाज़त जे अची हिन जे घर में पिए ठाहियूं, उनखे असांजी ख़बर बि न आहे। तूं त पई थी एॾियूं हुन जूं नेकियूं करीं, असांखे त तो उन सां न मिलायव। खाधो पीतो बि असांजे साम्हूं पेश कयो थी, पर हो हुजे हा न असां सां गॾु। इहो ठहे त कोन थो त घर मालिक न हुजे, असां हिते ईअं सम्झो मालिक लॻा वेठा हुजूं। ईअं चई हिननि सभिनी मानीअ मां हथ कढिया। मानीअ मां हथ कढिया त असांखे तूं छो नथी ॾेखारी, असांखे छो नथी तूं मिलाए? गुलनाज़ चवनि त तव्हां कावड़ न कयो, कावड़ न कयो, तरसो। गुलनाज़ हिननि खे हुते वेहारी पाण कमरे में आई, जिथे बादशाह वेठो। बादशाह खे चई त बादशाह सलामत, तो ॾिठो बि हूंदो, ॿुधो बि हूंदो त मां तुंहिंजी कीअं उते नेकी कई आहे पंहिंजे माउ ऐं भाइरनि सां। ऐं इहो बि ॿुधी त हू मूंखे वठी वञणु पिया चाहिनि। मां चाहियां हा त वञी पई सघां, पर मां जेको जवाबु ॾिनो उहो बि तो ॿुधो। बादशाह चयो हा मां सभु ॾिठो, सभु ॿुधो। ईअं सम्झो तो ॼण मूंखे ख़रीद करे छॾे। चई त हाणे मुंहिंजा माइट तोसां मिलण था चाहिनि, तंहिंजे करे महिरबानी करे हल मुंहिंजे माइटनि सां हली मिल, हो तोसां मिलनि, तूं उन्हनि सां मिल। छो जो हाणे त मिटी माइटी थी आहे, ॼण मिलण जुलण सां हिकिड़ो एतिराम इज़त जो रिश्तो बि पैदा थींदो। हो पाण हुननि जी तमन्ना आहे त तोखे ॾिसूं। मां हुननि सां एॾी तारीफ़ कई आहे जो माना हुननि खे ॼण थियो आहे त न इहो अहिड़ो माण्हू आहे, अहिड़ो बादशाह आहे त असां हुन सां मिलूं। उन जे बिना मोकिलण जे, बिना मिलण जे मतिलबु त असां हितां न वञूं। सो हुननि ज़िद कयो आहे
त असां तुंहिंजो मुड़ुसु ॾिसंदासीं। मां इन जे करे आई आहियां, असुल कावड़िया था वञनि। बादशाह चयसि त ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी बि इहा राति आहे त मां हलां थो। बादशाह आयो हिन सां गॾु, अची ससु सां, साले सां, सालियुनि सां। बादशाह अदब सां मिली सलाम कई सभिनी खे। हो बि बादशाह सां इज़त एतिराम सां पेश आया, इज़त एतिराम सां पेश आया। बादशाह चवनि त हाणे वेहो, दस्तरखान साॻियो विछायो पियो हो। बादशाह जो वेहो खाओ। बादशाह पाण बि हिननि सां गॾु खाइणु लॻो। बादशाह मां ॾाढा मुतमिन थिया, ॾाढा मुतमिन थिया बादशाह जे इख़लाक़ मां। पोइ रोज़ु वञण जी कनि, बादशाह जी अञा तरसो। 30 ॾींहं ईअं सम्झे महिमान थी बादशाह वटि रहे। 30 ॾींहं नेठि हिननि इरादो कयो, हाणे ॾींहं घणा हिते तरसी विया बादशाह खां मोकिलाइनि। बादशाह खां मोकिलाइनि। बादशाह हिननि खे ख़ुशीअ सां इजाज़त ॾिनी। ही बादशाह खां मोकिलाए पंहिंजे मुल्क वारा रवाना थिया। हेॾा गुलनाज़ जे हमल जा ॾींहं पूरा थींदा पिया अचनि, तव्हां त विलादत जो टाइम बची। अलाह जी कुदरत हिन खे पुटु ॾिया, ॾाढो सुहिणो सेबितो। बादशाह औलाद जो सिकायल दिलि घुरी ज़ाल मिलियसि, वरी उन मां ई वारसो मिलियुसि। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह त धीउ बि कान ॾिठी, ऐं बादशाह खे ॼाओ पुटु, सो बि अहिड़ी मोहबत भरी ज़ाल मां। 7 ॾींहं पूरा जशन सॼे शहर में मल्हायो वियो। वरी गुलनाज़ जे माइटनि ॾे नियापो वियो। 7 ॾींहं गुलनाज़ जा माइट, माउ, भाउ ऐं भेनरूं आहिनि। त भाउ गुलनाज़ खे पुटु ॼाओ। हे जो आया त बादशाह वरी ॾाढो हिननि सां इज़त एतिराम सां पेश आयो। बादशाह हिननि जी दिलि रखण लाइ, छो जो ज़ाल जी बि चए पियो माना त ॾिण ज़ाल हेॾो मूं लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे, त बादशाह हुननि खे चयो त मां सोचियो हो त पंहिंजे पुट जो मां पाण नालो न रखंदुसि जेसिताईं तव्हां न ईंदो। हाणे तव्हां आया हो, तव्हां जेको मुंहिंजे पुट ते नालो रखो। माना हिकिड़ो ईअं सम्झो ॼण बादशाह हुननि खे प्रोटोकॉल ॾिनो। ज़ाल जी बि बादशाह दिलि वती। हिननि पाण में सोचे सोचे हिन खे चवनि त असां छोकिरे जो नालो था रखूं बदर। चंड जहिड़ो सुहिणो आहे, बदर नालो था रखूं। सभिनी खे नालो वणियो, बादशाह खे बि नालो वणियो। छोकिरे जो जेको मामो हुयो साले, उन छोकिरे खे खयो, हथ में खणी महल में हर हेॾे हर हेॾे ईअं घुमाइसि पियो। ईअं घुमाईंदे घुमाईंदे महल मां निकितो, समुंड में हलियो। बादशाह जो ॾिठो त हे हिन जे पुट खे खणी ऐं समुंड में गुम थी वियो। बादशाह खे दिलि खे धकु लॻो ऐं बादशाह खे अखियुनि में पाणी अची वियो त क़िस्मत सां पुटु ॼाओ हो। हाणे हे हिन छा कयो? गुलनाज़ बादशाह खे रोंदे ॾिठी वियो। बादशाह जे मुंहं मां अंदाज़ो लॻाई। बादशाह खे चई, बादशाह सलामत, तव्हां डिॼो न, परेशान न थियो। तव्हां इन ते था रो, छा तव्हांखे रुॻो प्यारो आहे, मूंखे प्यारो कोन्हे? हू मुंहिंजे भाउ सां गॾु आहे। समुंड खां तूं न डिॼो, छो जो असांजी सॼी ज़िंदगी समुंड सां आई। इहो परेशान न थी त तुंहिंजो पुटु ॿुॾी वेंदो। जेकॾहिं न मुंहिंजे भाउ खे खुटको थोरो बि हुजे हा त नंढड़े ॿार खे नुक़सानु पहुचंदो त उहो खणी अंदरि न वञे। अलाह चाहियो त तुंहिंजो मुंहिंजो पुटु सही सालम तुंहिंजे साम्हूं। अञा घड़ी बि न गुज़री त ईअं समुंड में वरी जोश पैदा थी वियो, चुरपुर पैदा थी वई। शहज़ादो नंढड़ो पंहिंजे मामे जे हथनि में मामस हुन खे खयूं ऐं समुंड मां ॿाहिरि निकितो। आस्ते आस्ते अची महल में पहुतो। नंढड़ो ॿारु न रुनो न डिॻो।
छोकिरो बादशाह खे ॾिननि। हुन मामे बादशाह खे चयो त बादशाह सलामत तव्हांखे थियो हूंदो त मथां नंढड़े खे को नुक़सानु पए, छो जो मां हुनखे समुंड में खणी वियो हुउसि। बादशाह चयो हा मूंखे थोरो दिलि में ॼण थियो, मूंखे त इहो थियो त बणा मुंहिंजो नंढड़ो वियो। हुन चयो त तूं ख़ुशकीअ जो बादशाह, असां तोखे ॿुधायो आहे त असां हूं समुंड जा बादशाह, बहर जा बादशाह। मां हिन नंढड़े खे खणी वियो हुउसि, मां हिन खे पारायो आहे हिकिड़ो सुरमो, उन जो सिर्फ़ु असां खां सवाइ ॿियनि खे ख़बर न आहे। उन ते हिकिड़ो असां तिलसम पढ़ियो आहे जेको हज़रत सुलेमान पैगम्बर जी मुंडीअ ते चिटियल हो तिलसम। असां वटि जॾहिं बि को ॿारु पैदा थींदो आहे त असां उन ॿार सां इहो कंदा आहियूं, उनखे पाणी में अंदरि वठी वेंदा आहियूं ऐं उहो सुरमो पाराईंदा आहियूं। उन जे पाइण सां हाणे इहो थींदो, हाणे जहिड़े समुंड में जिथां वणेसि ईअं समुंड में लहंदो, न ॿुॾंदो न हिन जो साहु घुटबो। जीअं तव्हां ज़मीन ते था हलो, हाणे हीउ नंढड़ो ईअं समुंड ते हले। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। ईअं चई हिन साले मामो जेको छोकिरे जो, उन पंहिंजे खीसे मां हिकिड़ी नंढड़ी डॿी कढी, डॿी कढी। उन डॿीअ ते बि तिलसम खे लिखियल हुया ऐं मोहर लॻल आहे। हिन ज़ोर ॾेई आहे मोहर टोड़ी, मोहर टोड़े ऐं पेतीअ खे उन डॿीअ खे ऊंधो कई त उन मां क़िस्मे क़िस्मे जा याकूत ऐं हीरा निकिता। उन में 300 त ज़मरद हुया, एॾी चमक आहिनि जो ईअं महल सॼो ॿरी वियो। चई त बादशाह सलामत हे हीरा याकूत ज़मरद मुंहिंजे पारां तव्हांखे सूखड़ी तोहफ़ो। पहिरियों दफ़ो असां आया हुआसीं, असां तोखे न ॾेई सघियासीं छो जो असांखे ख़बर न हुई पंहिंजी भेण जी त किथे आहे, न उन जी का पतो को निशान बि असांखे मालूम न हो, न को अहिड़ो इतला हो। पोइ असां भेण सां मिलियासीं, जॾहिं असां ॾिठोसीं त हाणे असांजो पाण में रिश्तो बि क़ाइमु थी वियो आहे, असां सभु हिकु थी विया आहियूं, त असांखे हिन दफ़े जो आयासीं बि त असांखे मुनासिबु न लॻो त हथे ख़ाली वञे। उन जे करे मां ही तोखे हदियो थो ॾियां। अलाह ताला खे मंज़ूरु हूंदो त हमेशह मां तोखे ईअं पियो सूखड़ियूं ॾींदुमि, छो जो जेतिरा बि हिन ज़मीन ते ख़ुशकीअ ते पथर आहिनि न, उन खां वधीक असांजे समुंड में हीरा ऐं याकूत आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त असांजो सॼी उमिरि उन में आंदी आहे त असां असुली ऐं नकुलीअ जी बि तमीज़ करे सघंदा आहियूं। असांखे उन्हनि लंघरनि ऐं रस्तनि जी बि ख़बर आहे जिथे जिथे इहे मिलंदा आहिनि, असांखे सवलाई सां मिली वेंदा आहिनि। बादशाह जो एॾा हीरा ऐं याकूत ॾिठा तीअं बादशाह जा होश हलामी आहे। बादशाह अंदाज़ो लॻायो त इन मां हिकु हिकु हीरे जी क़ीमत मुंहिंजे मुल्क जे बराबरि, एॾा क़ीमती हीरा आहिनि। बादशाह गुलनाज़ खे ॾिसी गुलनाज़ जे निहारे ऐं चयईं त तुंहिंजे भाउ त ईअं सम्झ मूंखे ॼण ख़रीद करे छॾियो, मां तुंहिंजे भाउ जे अॻियां ईअं सम्झो त ॼण लॼी थो अचां, अहिड़ो त मूंखे तोहफ़ो ॾिनो अथई, ॿियो केरु बि अहिड़ो तोहफ़ो नथो ॾेई सघे। गुलनाज़ बि भाउ जो शुक्रिया अदा कयो त तो मुंहिंजे मुड़ुस जी इज़त कई। हुन चयसि त बादशाह सलामत पहिरियों पहिरियों त इहो आहे त तो असां ते कयो आहे अहसान, हीअं थोरो कयो थी, असांजी भेण खे तो इज़त ॾिनी, इन जे करे असां ते फ़र्ज़ु आहे त हाणे असां वरी तुंहिंजो शुकुरु कयूं। तो असांजी भेण ते अहसान कयो आहे, असां तुंहिंजे घर अची तुंहिंजो नीमक खाधो आहे। असां जेकॾहिं 1000 साल ताईं मुंहं भर ईअं बीठा हुजऊं न त बि तुंहिंजी ऐं पिया तुंहिंजी ख़िदमत कयूं त बि तुंहिंजो असां हक़ु अदा नथा करे सघूं।
इन जेके तो एहसान कया आहिनि उन जे बदिले जेको कुझु तो मतिलबु असां ते कयो आहे, हे जेको मां ॾिनो आहे न, इहो कुझु ई न आहे, हे कुझु ई न आहे। उहा असांखे ख़बर आहे त तो असां ते केॾो वड़ कयो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो त ज़ाल बि भली, ज़ाल जा माइट बि ॾाढा भला मिलिया। 40 ॾींहं ई रहिया। 40 ॾींहं खां पोइ सालेह बादशाह खे सलाम कयो। बादशाह चयसि छा थो चाहीं, छा मर्ज़ी आहे, छा खपे? हुन चयो त बादशाह सलामत, तुंहिंजा असां ते वॾा थोरा आहिनि, अहसान आहिनि। हाणे असांजी हीअ दरख़्वास्त आहे त असां ते हिकिड़ो अहसान कर जो असांखे इजाज़त ॾे त वञो। असांखे पंहिंजो घर ॿार वतन यादि पियो थो अचे। बाक़ी इहो आहे त असां तुंहिंजी, पंहिंजी भेण ऐं भाणजे जी ख़िदमत में पिया हाज़ुर थींदासीं। इहो तूं खुटको न कर। दिलि नथी चए त, छो जो तूं वॾो महिरबानी आहे, दिलि नथी चए त तोखे छॾियऊं, पर छा कयूं, छो जो असां सॼी उमिरि समुंड में रहिया, ॼावा निपना वॾा बि उते समुंड में थिया। ज़मीन ते ॼणो असांजो ईअं सम्झ त असांखे सुकून नथो अचे। बादशाह उथी, बादशाह हिननि खे चए त सही आहे, तव्हां जंहिंमें राज़ी आहियो मां बि हुन में राज़ी। बादशाह खां हिननि मोकिलायो। हिननि चयो त असां वरी ईंदासीं, तोखे कॾहिं न छॾींदासीं, तूं परेशान न थी, जल्द जेतिरो जल्द थियो वरी ईंदासीं। बादशाह खां मोकिलाए हे वरी ईअं समुंड में लथा, समुंड में लथा ऐं अखियुनि खां गुम थी विया। हाणे विया हो त विया हलिया। बादशाह हाणे ज़ाल जो बि घणो ख़्यालु पियो करे, छो जो ज़ाल जे माइटनि बि बादशाह सां वॾा वड़ कया। बादशाह ज़ाल जो बि ख़्यालु पियो करे। नंढड़ो उहो बि आस्ते आस्ते वधणु लॻो। हाणे हुन जा जेके गुलनाज़ जा माइट हुया, माना नंढड़े जो मामू, नानी, मासियूं, उहे बि तकिड़ो तकिड़ो बादशाह वटि ईंदा, तकिड़ो तकिड़ो बादशाह वटि ईंदा। कॾहिं हफ़्तो रहनि, कॾहिं महीनो रहनि, वरी रही हलिया। छोकिरो पंध जहिड़ो थियो, बादशाह हुन जे लाइ उस्ताद रखिया। हर इल्मु, बादशाह चयो त मुंहिंजे छोकिरे खे हर इल्मु सेखारियो। ज़हन बि रब साईं हुनखे अहिड़ो ॾिनो हो जो जेको इल्मु उस्ताद सेखारनि पिया, ॼण ईअं सम्झे हिन जेको अॻु पढ़ियल हो। तव्हां त नंढड़ो जेको बादशाह जो हुयो, 15 साल वञी हुनजी उमिरि थी, ॾाढी सूंहं कढी। इल्मु, हर इल्म में भड़ थी वियो। नेज़ाबाज़ी, घोड़े सवारी, जेके बादशाही हुनर थींदा आहिनि, उन्हनि में बाक़ाइदे भड़ थी वियो। शहर में को अहिड़ो मर्द या औरत न हूंदी जंहिंजी ज़ुबान ते शहज़ादे जी तारीफ़ न हुई, छो जो हू जहिड़ो जमाल में अहिड़ो कमाल में लासानी। उन जे करे बादशाह बि पंहिंजे पुट खे, हूअं बि अकेलो हुउसि, पर माण्हू जो हुनजी तारीफ़ कंदा हुआ त बादशाह बि ॾाढो प्यारु कंदो। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजे वज़ीर, अमीर, मोतबर, मुअज़्ज़िज़, उन्हनि सभिनी खे दरबार में घुराए ऐं बादशाह उन्हनि खे कसम ॾिनी त जेको साह वारो आहे उन ते मौत आहे, मौत में को मेणो न आहे। हूअं खुटको हूंदो हो, हाणे मुंहिंजो खुटको लही, तंहिंजे करे मां तव्हांखे कसम थो ॾियां त मां जे मरी वञा त मूंखां पोइ मुंहिंजे पुट खे बादशाह बणाए। सभिनी कसम खयूं त साईं हूअं बि तुंहिंजो वारस आहे, पर जे कसम थो ॾींदो असां कसम था खणूं। बादशाह महिरबानी हुयो सभिनी सां, सभिनी जे दिलि में बादशाह लाइ बि मोहबत हुई। हर कंहिं सां अहसान सां पेश ईंदो हो, नरमीअ सां पेश ईंदो हो। को बि अहिड़ो कमु न कंदो हो जंहिंमें रयत जो नुक़सानु। बादशाह दरबार मां निकिरी पंहिंजे महल में
आयो पे घोड़े ते चढ़ियल हुजे, अमीर वज़ीर उहे सभु इन सां गॾु हुजनि। जेॾी महिल महल जे वेझो पहुतो त बादशाह जो पुटु शहज़ादो उहो महल जे दरवाज़े ते हुजे। बादशाह जो उन खे ॾिठो त बादशाह घोड़े तां लथो, पंधु हलण लॻो। पंधु हलण लॻो। बादशाह अची पुट सां मिलियो, भाकुर पातईंसि। उहे साॻा अमीर वज़ीर वरी उहो काफ़िलो वापसि थियो। शहज़ादे खे घोड़े ते विहारियनि, दरबार में वठी आया। बादशाह पाण अची हुनखे तख़्त ते विहारियो त मरण जो इंतज़ारु नथो कयां, बसि मुंहिंजे जेरे बादशाही तूं संभाल। मां हिन सभिनी खां अहद इक़रार वरिता आहिनि, मुंहिंजे जेरे ई बादशाही तूं संभाल। बादशाही ऐलान जो थी वियो, सभिनी मञियो। हाणे बदर बादशाही हलाइण लॻो, हुकूमत करणु लॻो। हिन बि पीउ वांगुरु सुहिणे नमूने सां हुकूमत हलाई। बादशाही जो हिनखे मिली, बादशाही हिनखे मिली। पहिरीं ख़बर ख़ुशख़बरी लाइ माउ वटि आयो। पीउ सां गॾु जीअं ई हिन जी माउ हिनखे ऐं बादशाह खे पाण पंहिंजे साम्हूं गॾु ॾिठो त उथी पुट खे चुमी ॾिनई, ऐं हिन जो ख़ुशख़बरी ॾिनसि त हिन पुट खे बादशाह थियण जी मुबारक बि ॾिनी। ऐं दुआ घुरई रब खां, हिनखे चई अबा तूं बि दुआ घुर त तुंहिंजे पीउ खे अलाह अञा हयाती ॾे, देरि ताईं ज़िंदा रहे। हे माउ वटि वेठो, माउ हिनखे नसीहतूं पई करे। कुझु टाइम वेही वरी घोड़े ते सुवार थी अमीरनि सां गॾु हलियो। शहर जे ॿाहिरि मैदान हुजे, हुन मैदान ते पहुची पंहिंजे पीउ ऐं अमीरनि खे हिन हथियारनि जा करतब ॾेखारिया जेके हिन सिखिया। इशा जे वक़्तु, सोमणी जे वक़्तु वरी हे महल में मोटी। हाणे हिन जो रोज़ जो इहो मामूल हूंदो त पहिरियों मैदान में वेंदो हो, वरी उतां मोटंदो त रयत जे कमनि कारनि में अमीर ऐं ग़रीब जो फ़र्क़ु न कंदो हो, इंसाफ़ माना इहो इंसाफ़ सां रहमदिलीअ सां हुकूमत हलाईंदे हिन खे पूरो साल थी वियो। साल गुज़रण खां पोइ हाणे हिन शेर ऐं शिकार ते वञणु शुरू कयो ऐं पंहिंजे मुल्क जा परे परे वारा जेके शहर हुया उन्हनि जा दौरा करणु लॻो। उते बि अमन थी वियो। माण्हुनि में बि ॼण मशहूरु थी वियो, मक़बूल थी वियो। इन्हनि ॾींहंनि में इत्तफ़ाक़ सां बदर जो पीउ बादशाह बीमार थी, बीमार बि बाक़ाइदे बीमार थी। बादशाह खे ॼण पिरूं पइजी विया, साबिक़ बादशाह खे, छो जो हाणे त बदर बादशाह हो। बादशाह खे ॼण पिरूं पइजी विया त मुंहिंजो दाणो पाणी पूरो थी वियो, मुंहिंजे वञण जो को वक़्तु अची वियो। बीमारी बि वञे पई वधनि, खुटे न पई पर वञे पई वधनि। नेठि हिन हिकिड़े ॾींहुं पुट खे घुरायो, वसियत कईंसि त बा रयत जी जो हाल अहिवाल खां गाफ़िल न थिजांइ, माउ सां पंहिंजो सुठो सलूक कजां, जेके बि हुकूमती उहिदेदार अथई उन्हनि जो ख़्यालु कजां। वरी बादशाह जेके अमीर वज़ीर हुया, मोतबर हुया, उन्हनि सभिनी खे पाण वटि बादशाह घुरायो। उन्हनि खे घुराए बादशाह उन्हनि खे कसम ॾिनो त मुंहिंजे पुट जी इताअत कजो, मुंहिंजे पुट जो ख़्यालु कजो, मुंहिंजे पुट सां दगा न कजो, वफ़ादारी कजो, मुंहिंजो पुटु बि तव्हां सां सही आहे।
इन ई बीमारीअ में बादशाह गुज़ारे। रहमदिल बादशाह हो, इंसाफ़ परवर बादशाह हुयो। हिन जे मरण ते न रुॻो हिन जो पुटु या ज़ाल, पर अमीर वज़ीर, पर रयत जेका हुई उन रयत खे बि ॾाढो ॾुखु थियो। एतिरे क़दुरु जो पूरो महीनो हिन जो सोग मल्हायो। उन खां पोइ गुलनार जो भाउ, उनजी माउ ऐं उन जूं भेनरूं, उन्हनि खे पोइ ख़बर पई उहे आहे बादशाह की अची हिन सां तइज़त कयनि। गुलनार रोए पई। हुननि चयसि बादशाह मरी वियो, ठीकु आहे, हाणे हर को साह वारो आहे, उनखे मरणो आहे, पर तूं परेशान न थी। जी बादशाह वियो त उहो पोयां हिकिड़ो फ़रमान बरदार पुटु छॾे वियो, तूं परेशान न थी। महीनो सोग हलियो। नेठि अमीर वज़ीर उहे जेके हुया उहे बादशाह बदर वटि आया। हिन खे अची चयनि त बादशाहनि जा बादशाह जेतिरो अफ़सोस कजे त हाणे अफ़सोस त घटि आहे जेतिरो कजे, पर हाणे हे जहान जेरनि जो आहे या हे रुॻो सोग? सोग त औरतुनि खे ई थो सूंहे। महीनो थियो आहे, हाणे तूं जो सोग में आहे त ईअं सम्झ त असांखे बि मज़ो कोन थो अचे। जे हू वियो तोखे छॾे वियो आहे, ऐं जेको तो जहिड़े खे छॾे वञे त ईअं सम्झ त उहो मोह न आहे, उनजो नालो ज़िंदा। तंहिंजे करे हाणे हुकूमती कारवार हलाए हिन खे अमीरनि वज़ीरनि जूं नसीहतूं कयूं, नरम नरम ॻाल्हियूं कनि त हिन खे बि ॼण कुझु थियो त हा बराबरि सही था मूंखे। हिन खे हमाम में वठी विया, वेंजारे सेंजारे हे हमाम मां निकितो। हिन खे सुठी पोशाक पाराए, शाही तख़्त ताज उहो पाराए हिन खे वठी आया दरबार में, अची तख़्त ते विया। ईअं आस्ते आस्ते वरी हे रयत जे कारोबार में मशगूल थी। साॻो जीअं इंसाफ़ सां हुकूमत करे पियो अमीर ऐं ग़रीब जे बग़ैर फ़र्क़ जे, साॻी हुकूमत हलाइणु लॻो। माण्हू हिन सां मुहबत करणु लॻा। 1 साल वरी ईअं बाक़ाइदे हिन हुकूमत कई। हिन जा जेके बहिरी माइट हुया, बहिरी जेके हिन जा माइट हुया, उहे बि हिन टाइम में हिन वटि ईंदा वेंदा हुआ। हिन जी परघोर पिया लहंदा हुआ, ख़बरचार पिया लहंदा हुआ। ईअं सम्झण हिन खे उन पासे ॾांहुं वॾो हिकिड़ो आथत हुयो, जीअं भला कंहिं वॾे जी आसरो आथत हुजे, आसीस हुजे वॾे जी, त उन्हनि जी ॼण हिन खे आसीस हूंदी। हे ॾाढो ख़ुशि हुयो, हुननि जे अचण ते ॾाढी ख़ुशी महसूसु कंदो हुजे। न ईंदा हुआ त ईअं सम्झण हिननि जो साहु टंग लॻो। हिकिड़ी राति सालिह गुलनार जो भेण भाउ गुलनार वटि आयो। अची सलाम कईंसि, उथी भाउ सां मिली, विहारी भाउ खे। भाउ खां पुछियईं हाल अहवाल, ॾे ख़बर अम्मा कीअं आहे, भेनरूं कीअं आहिनि। हुन चयो सभु ख़ैरु ख़ैरियत आहे, मज़े में आहिनि। जेॾी महिल वेहंदा आहियूं रुॻो तुंहिंजी पिया ॻाल्हि कंदा आहियूं, जेॾी महिल वेहंदा आहियूं रुॻो तुंहिंजी पिया ॻाल्हि कंदा आहियूं। गुलनार भाउ जे लाइ मानी आंदी, खाधई, वरी पाण में ॻाल्हियूं करणु लॻा। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में वरी बादशाह बदर जो किसो निकितो। बादशाह बदर जी हुस्न जमाल कद क़ामत, घोड़े सवारी, अकुल, अदब, इहे सभिनी शयुनि जो ज़िक्र आहे। हेॾा पासे खां बादशाह सुतो पियो। बादशाह बदर माउ जे कमरे में सुतो पियो, पर जाॻे पियो। जेॾी महिल हिन जो ज़िक्र थियो ॻाल्हियुनि में, त हे
निंड जो बहानो करे ऐं सुम्ही पियो। सुतो त पियो पर माना खणी अखियूं ॿुधी। हिन जूं ॻाल्हियूं ॿुधे पियो। साले पंहिंजी भेण खे चयो त तुंहिंजे पुट जी उमिरि 17 साल थी चुकी आहे, तो अञा हिन महिल ताईं हिन जी शादीअ जो न सोचियो आहे। मुंहिंजी दिलि थी चए त हिन जी शादी करायूं कंहिं बहिरी शहज़ादीअ सां, कंहिं बहिरी शहज़ादीअ सां शादी करायूं। ख़ुशकी वारे बादशाहनि मां न, बहिरी शहज़ादीअ सां शादी करायूं, जेका अहिड़ी हुजे जेका हिन वांगुरु हसीन सुहिणी जवान हुजे। गुलनाज़ चयसि भला ॿुधाए तुंहिंजी दिलि कंहिंजे लाइ थी चए। पोइ नाला खणणु लॻो, जेके बि बहिरी शहज़ादियूं हुयूं उन्हनि जा नाला खणणु लॻो, हिकु हिकु नाला खणणु लॻो। चई त न, इहो मां सुञाणियां थी, इन खे मां सुञाणियां थी, पर न, मां पंहिंजे पुट जी इन सां शादी न कराईंदसि। पोइ वञी पियो नाला खणंदो, मां पंहिंजे पुट जी शादी कराईंदसि, पर कंहिं अहिड़े सां कराईंदीमांसि जेका हुस्न जमाल अकुल दीन अदब हसब नसब में मुंहिंजे पुट जे बराबरि हुजे। साले अचे सदी मां तोखे 100 खां मथे छोकिरियूं ॿुधायूं आहिनि, हिकु बि तोखे न वणी? हा, ॿी हिकिड़ी बहिरी शहज़ादी रही आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, ॾिस त सुतो पियो आहे की न ॿुधाई थो पियो। शहज़ादो ॿुधे पियो, पर माउ जो उथी खड़को जो थियो अथई, वरी सायो करे बिखर करे खणी अखि ॿुधी। हिन जी माउ आई हिन जे मथां अची बीठी, ॾिठई त सुतो पियो।